जी तंद तवार पुयार मोमन मोयो मोमन। अखर पढ़ अल्फ जो ॿिया वर्क सभु विसार, अखर पढ़ अल्फ जो ॿिया वर्क सभु विसार, अंदर खे उजार पन्ना पढ़ंदे केतिरा। अस्सलाम वालेकुम, हक़ मौजूद, मां आहियां अनीना फिदा, तव्हांजे पंहिंजे पसंदीदा प्रोग्राम तंद तवार द इकोज़ ऑफ इमोशन। ऐं इन इमोशन में तव्हांखे कहिड़ा कहिड़ा इमोशन्स फील थींदा आहिनि, मतिलबु राग जा इमोशन्स कहिड़ा फील थींदा आहिनि, तव्हां इहा असांखे असांजे वेबसाइट ते वञी करे इहे ज़रूरु कमेंट कंदा कयो त तव्हांखे कलाम कहिड़ा ॿुधणा आहिनि, आर्टिस्ट तव्हांखे कहिड़ा खपनि हिन स्टेज ते, हिन स्क्रीन ते। अच्छा, असां वटि आर्टिस्ट त हर क़िस्म जो आहे, बहितरीनु आर्टिस्ट बि आहिनि, जूनियर सीनियर्स, के उस्ताद आहिनि, के शागिर्द आहिनि, पर ॻाल्हि वरी बि इहा अची पहुचंदी आहे त जॾहिं शागिर्द ऐं उस्ताद हिकिड़ो जॾहिं उन्हनि जो तालुक़ु ठही वेंदो आहे त कुझु असांजे मुल्क में उस्ताद जेके आहिनि सो उहा तालीम उन शागिर्द खे न अता करे सघंदा आहिनि, उन जी तरफ़ उहो कन्वर्ट न करे सघंदा आहिनि जेकी उन्हनि खे करणु खपे। हिकिड़ी ड्यूटी आहे असांजी, इहो हिकिड़ो कमु आहे असांजो, हिकिड़ो फ़र्ज़ु आहे, फ़रीज़ो आहे जेको असांखे अदा करणु खपे। घणा जेके उस्ताद आहिनि से उन वंड मां जेको उन्हनि वटि पाण वटि मौजूदु हूंदो आहे उहो वंड कंदा आहिनि उन शागिर्द सां, ऐं पोइ तव्हां यकीन कयो उन में उहा हूबहू ख़ुशबू बि ईंदी आहे। ऐं वरी पोइ मां नंढे जेके शागिर्द आहिनि जॾहिं अलाह साईं उन्हनि जो नालो कंदो आहे त उहो पंहिंजे उन उस्ताद खे विसारे वेंदो आहे जंहिं उनखे ठाहियो आहे, जंहिं उनखे बिल्ड कयो आहे, जंहिं उनखे मक़ाम ॾिनो आहे। ऐं उहो मक़ाम हासिलु करण लाइ वॾा वॾा फ़नकार उन जे लाइ तरसंदा आहिनि, पर जेको तव्हांखे ठाहे उन सां तव्हांखे असद नाहे करिणो, उन सां तव्हांखे बुग़्ज़ नाहे रखिणो। कामयाबी त तॾहिं आहे त तव्हां उन्हनि सभिनी नेगेटिव पहलुनि खे बाला ताक रखी करे अॻिते वधो, हसद खे, कीने खे, कमज़ोरीअ खे, पंहिंजे उन ज़बान खे जेकी तव्हांजे लाइ तव्हांजे ज़बान सां तव्हांजे अंदर सां वाक़िफ़ु न आहे उनखे इस्तेमालु न कयो। इंसानु उहो ई कामयाबु आहे जेको हिन धरतीअ ते धरे थो खाए। ऐं हिन धरतीअ ते तव्हां ॾिसी रहिया आहियो तंद तवार द इकोज़ ऑफ इमोशन। अच्छा, इकोज़ ऑफ इमोशन्स में जेको आहे सो डिफरेंट असां फ़नकार आणींदा आहियूं। लास्ट जेके तव्हां प्रोग्राम ॾिठा आहिनि उन्हनि में असां सीनियर जेके असांजा आर्टिस्ट आहे उन्हनि खे असां लाइनअप कयोसीं। हिन दफ़े मां सोचियो त उहे हीरा कढी अचिजनि असांजे पंहिंजे धरतीअ मां, पंहिंजे हिन सिंध मां, हिन पंहिंजे सूबे मां जेके बाला ताक पियल आहिनि। अच्छा, उन्हनि में आवाज़ में ऐं उन्हनि जी सिख्या में कंहिं शइ में कमी न आहे, पर ॻाल्हि इहा हूंदी आहे की भाग बि का शइ हूंदी आहे, पर अलाह साईं हमेशह इहो फरमायो आहे त का बि शइ जॾहिं तव्हांखे पाइणी हुजे, तव्हांखे हासिलु करणी हुजे त उन जिदोजहद में लॻा पिया हुजो, ऐं उहा जिदोजहद ख़तमु न आहे करणी, उहो सफ़र जारी रखिणो आहे जेसि ताईं तव्हांखे मंज़िल न मिले। सफ़र में घणियूं शयूं सिखण लाइ मिलंदियूं आहिनि, घणियूं शयूं रहिजी वेंदियूं आहिनि, इंसानु थकिबो बि आहे, पर उहो सफ़र जारी रखिजे ऐं उन सफ़र में ई तव्हांखे बरकत पवंदी आहे। मूंसां गॾु अॼु हिकिड़ो बहितरीनु आर्टिस्ट आहे, जॾहिं मां हुनखे ॿुधो त यकीन कयो त मां पंहिंजा लुड़क न बीहारे सघियसि। उनजी पहिरीं कॉम्पोज़िशन जॾहिं उनखे ॿुधाई त यकीन कयो त मां पंहिंजो सफ़ा ईअं मूंखे लॻो त ही आर्टिस्ट डिज़र्व करे, उहा शइ डिज़र्व करे जेके वॾा वॾा आर्टिस्ट कनि था। ऐं अलाह कंदो असांजो हीउ प्लेटफॉर्म आहे, हिन प्लेटफॉर्म तां खोड़ सारा आर्टिस्ट उथिया बि आहिनि, ऐं हीअ इन दुआ सां त असांजो अॼु जो जेको फ़नकार आहे उहो नोन थींदो ऐं इन सॼे सिंध में, पाकिस्तान में ऐं पूरी दुनिया में उनजो राज हूंदो। सुहिणी कॉम्पोज़िशन्स ॻाईंदो आहे, सुहिणी आवाज़ अथसि, एज जो सफ़ा नंढो आहे, पर छा आहे जो उनजी सिख्या जेकी आहे उहा घरां ई शुरू थी आहे। उहो वरी सॼी कचहरी तव्हांखे ॿुधायूं था। असां सां जेको नौजवान मौजूदु आहे उहो पाण इन टीचिंग सां बि लाॻियापल आहे, ऐं उहो ई साॻियो कमु जेको असां हिते कयूं पिया म्यूज़िक जो, उहो वरी उन्हनि नंढनि ॿारनि में म्यूज़िक सेखारींदा आहिनि। सो असां वटि आहे आदिल करम हुसैन साहबु। ऐं आदिल, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कहिड़ा हाल आहिनि दादा? सभु ख़ैरियत। ठीकु आहियो? ठीकु ठाक। ख़ुशि आहियो? बहितरीनु। महिरबानी त तव्हां मेहराबपुर खां कही आहियो, तव्हां असां वटि। तव्हांजी महिरबानी, तव्हां असांखे इनवाइट कयो प्रोग्राम में, तव्हांजी महिरबानी। सुहिणी आवाज़ आहे तव्हांजी माशाल्लाह, ऐं तव्हां डिज़र्व कयो त छो न तव्हां हिन स्टेज ते हुजो। हिन स्टेज ते मां वॾो ॿोल न ॻाल्हाईंदी आहियां, पर हीअ सूफ़ियुनि जी स्टेज आहे, बिल्कुलु जेके सुठो ॻाइनि था उन्हनि जी स्टेज आहे, उहे हमेशह हिन स्टेज ते वेलकम आहिनि। आदिल, ॻाल्हि हितां खां स्टार्ट था कयूं त तव्हांजी अञा उमिरि एतिरी लॻे कान थी, 27-28 ईअं ई हूंदी मुंहिंजे ख़्याल में। अञा घटि।
अच्छा, इन खां बि 25 घटि। साल। हलो जी, 25 साल उमिरि आहे। जी। ऐं इन 25 सालनि में तव्हांजो सफ़र केतिरो रहियो म्यूज़िक सां? केतिरा साल तव्हां ॾिना आहिनि? म्यूज़िक जो सफ़र जेको आहे उहो थोरो आहे, एतिरो घणो डिघो कोन्हे को। मूं तक़रीबन 2015 या 16 खां म्यूज़िक जो सफ़र स्टार्ट कयो। माशाल्लाह। मुंहिंजो बाबा उस्ताद करम हुसैन, पाण बहितरीनु कंपोज़र, मनोहा, सोज़ सलाम, मनकबत, नात, उन्हनि जूं कंपोज़िशन्स मुख़्तलिफ़ जेके सिंध में असांजा नोहे ख़ान, नात ख़ान आहिनि, उन्हनि खे कंपोज़ करे ॾींदा हुया। त ज़ाहिर आहे मां बि उन ई जे नक्शे क़दम ते हलां पियो, ऐं जेकी मूंखे तरबियत ॾिनी आहे उहो मुंहिंजे पंहिंजे बाबा उस्ताद करम हुसैन ई ॾिनी आहे। ऐं बाबा जो जेको उस्तादु हुयो उहो मेहरा फ़क़ीर, उस्ताद मेहरा फ़क़ीर, जेको सिंध जो हिकिड़ो बुज़ुर्ग असांजो फ़क़ीर सूमर, बहितरीनु शहनाई नवाज़ हो, शायदि तव्हां हुनखे सुञाणो। ज़ाहिर आहे उहो वॾा उस्ताद पहिरियां खां शायदि न सुञाणूं, पर ही स्क्रीन ते जॾहिं तव्हां ॻाल्हि कंदो त पोइ ज़ाहिर आहे हुनखे सर्च कबो। जी बिल्कुलु। वॾा वॾा असां वटि त हीरा जवाहरात आहिनि, पर असां उहो डिग आउट कयूं उन्हनि खे। बिल्कुलु। त हिकिड़ी लेगेसी आहे असांजी, मंगड़ार घराणे सां तालुक़ु रखूं था। जेके बि असांजा वॾा वफ़ात करे विया उहे बि उन्हनि जो बि इन ई म्यूज़िक सां कनेक्ट हुया। त बाबा ॿुधाईंदो आहे त बाबा मेहरण जेको आहे, प्यार में हुनखे बाबा मेहरण सां ॾींदासीं। सूमर फ़क़ीर जेको शहनाई नवाज़ हुयो, उनजो उस्ताद बि बाबा मेहरण ई हुयो, उनखे सेखारियो। ऐं बाबा बि उन वटां ई मौसीक़ी जी तालीम लेगेसी तव्हांजी माशाल्लाह, उस्ताद दर उस्ताद दर उस्ताद, उहो रंग वरी करम में अगरि अची वञे, आदिल में अची वञे, ऐं उहो वरी आदिल असांजे हिन स्टेज ते अचे। आदिल, बहितरीनु तव्हांजी ॻाल्हि इहा रही की इहा जेकी सिन्फ़ आहे नोहा ख़ानी, इहो बि ॾाढी मुश्किल सिन्फ़ आहे असांजे सिंध में। ज़ाहिर आहे नोहा ख़ानी घणी थींदी आहे, ऐं उहो बि तव्हां नोहा बि पढ़ो था? जी जी, मां नोहे ख़ानीअ में जेकी असांजी पूरी अंजमन आहे उनजो मूं सदर बि आहियां। अॻुवाणी बाबा ऐं मां गॾिजी कंदा आहियूं। अच्छा, इहा ई ॻाल्हि उनजे करे जो जॾहिं मां हिननि जी हिकिड़ी पहिरीं कॉम्पोज़िशन ॿुधी त उहा दिलि ते असरु पई करे, ऐं जॾहिं तव्हां नोहो कोई ॿुधंदा त उहो बि बग़ैर म्यूज़िक जे दिलि ते असरु कंदो। हाणे मां चाहियां थी त उहा पहिरीं कॉम्पोज़िशन जेकी मुंहिंजे कननि ते पई, उहो पढ़ला तव्हांजे कननि ते पए, आदिल उहा ई अगरि थी वञे। बिल्कुलु। बिस्मिल्लाह। सोई ऐन अज़ाब, सोई राहत रूह जी, जी लतीफ़, जी लतीफ़, सदा लोरी लगी, जी में झोरी लगी, तू वरी ईंदे कॾहिं, तू वरी ईंदे कॾहिं, सदा लोरी लगी, जी में झोरी लगी, तू वरी ईंदे कॾहिं, तू वरी ईंदे कॾहिं। उम्र तुझी आरज़ूअ में, उम्र तुझी आरज़ूअ में,
उम्र तुझी आरज़ूअ में उम्र तुझी आरज़ूअ केतरी थोरी लगी केतरी थोरी लगी तू वरी ईंदे कॾहिं तू वरी ईंदे कॾहिं चंद्र जी चांडाण तुझे चंद्र जी चांडाण तुझे चंद्र जी चांडाण तुझे चंद्र जी चांडाण तुझे रूप जी चोरी लगी रूप जी चोरी लगी तू वरी ईंदे कॾहिं तू वरी ईंदे कॾहिं आ सदा लोरी लगी जी में झोरी लगी तू वरी ईंदे कॾहिं तू वरी ईंदे कॾहिं तुझो नाय वठणो नाम तुझो नाय वठणो नाम तुझो नाय वठणो नाम तुझो नाय वठणो ॻाल्हि हीअ गोरी लगी ॻाल्हि हीअ गोरी लगी तू वरी ईंदे कॾहिं तू वरी ईंदे कॾहिं आ सदा लोरी लगी जीअ में झोरी लगी तू वरी ईंदे कॾहिं तू वरी ईंदे कॾहिं तू वरी ईंदे कॾहिं तू वरी ईंदे कॾहिं तमामु ख़ूबसूरत ऐं केॾी ज़बरदस्त हिकिड़ो माहौल आहे ख़ूबसूरत उन्हनि सभिनि जे नाम आशिक़नि जे नाम ही तमामु ज़बरदस्त शाइरी कंहिंजी आहे दादा सिंध जो मशहूरु शाइर शेख अयाज़ जी शाइरी आहे तॾहिं बि मां बि चवां त एतिरो हुन में जेको असरु आहे शेख अयाज़ खे असांजो सलाम ऐं हिते नंढी हिकिड़ी साही पोइ वरी मिलूं था तंद तवार द इकोज़ ऑफ फॉर्मेशन जी तंद तवार पुयार मोमन मोयो मोमन वेलकम बैक ऐं हिन अङण ते तव्हांखे वरी ख़ुशि आमदीद चऊं था ॾाढा ज़बरदस्त असांजो माहौल ठहियलु हुयो ऐं असां सां गॾु तमामु ख़ूबसूरत म्यूज़िशन्स आहिनि पहिरियों असांजो आहे ज़ुल्फ़कार बेंजो ते ज़ुल्फ़कार साईं आहिनि ऐं असांजो ढोलक ते अली हैदर साहबु ऐं असांजे तबले ते आहे नासिर साहबु ऐं लाजो साहबु खे केरु न सुञाणे हे असांजा जेके म्यूज़िशन्स आहिनि
उहो एक कैटेगरी जा म्यूज़िशियन आहिनि, ॾाढो ख़ूबसूरत वॼाइनि बि था। ऐं ख़ैर लाइव प्रोग्राम में उण धूड़ थींदी आहे, पर जेको आर्टिस्ट ऐं हिननि जी जेकी कोलैबोरेशन हूंदी आहे उहा कमाल हूंदी आहे। उहो जज कंदा कयो त उन वक़्तु इहे म्यूज़िशियन कीअं था वॼाइनि। सो असांजा म्यूज़िशियन तव्हांखे वणनि था? बिल्कुलु। अच्छा, आदिल स्कूल में तव्हां पढ़ायो था म्यूज़िक, उहो कहिड़नि क्लासिस खे, नंढड़नि ॿारनि खे, या मतिलबु महिरापुर में स्कूल जो कोई इहो फॉर्मेट आहे त उते म्यूज़िक सेखारियो वेंदो? जी, बेरिया फाउंडेशन कॉलेज आहे। अच्छा। हे नेवी वारनि जो इदारो आहे। महिरापुर में वाहिद उहो ई स्कूल आहे बेरिया जेको म्यूज़िक टीचर अफोर्ड कंदा। मूंखे ॿुधी करे ख़ुशी थी त असांजे सिंध जे स्कूलनि में अगरि इहा तालीम, हूअं असांजे मिनिस्टर साहब बि फरमान जारी कयो आहे त टीचर्स ठहंदा, पोइ उन्हनि में तव्हांजी सिलेक्शन आहे? जी, मुंहिंजी उन में सिलेक्शन आहे। 81 मुंहिंजी मार्क्स आहियूं उन में। ज़बरदस्त। असांजी बेरिया फाउंडेशन कॉलेज में मॉन्टेसरी खां क्लास 8 ताईं म्यूज़िक जा क्लासिस हफ़्ते में हिकिड़ो पीरियड हूंदो आहे। बाक़ी जेके मॉन्टेसरी जेके नंढा ॿार आहिनि उन्हनि डेली बेसिस ते पीरियड हूंदा आहिनि। मतिलबु फॉर्मेट छा हूंदो आहे, तव्हां छा उनखे सेखारींदा हो? छा उन्हनि जो ई सिलेबस जेको आहे, उन सिलेबस में इंग्लिश, उर्दू, सिंधी पोएम्स उन्हनि खे कंपोज़ करे ॿारनि खे पढ़ाईंदो आहे, एंटरटेन कंदो आहे। कुझु ॿारनि खे नेशनल एंथियम आहे, नेशनल सॉन्ग्स आहिनि, उहे पियानो ते उनखे प्ले कराईंदो आहे। काफ़ी मुंहिंजा नंढड़ा छोकिरा आहिनि, मां उहो फेसबुक ते बि रखिया आहिनि ते जेके उनखे मां सेखारियो। सोशल मीडिया ते तव्हां एतिरो एक्टिव न आहियो, पर कुझु आहे जेको मुंहिंजूं काफ़ी सारा पोएम्स जेके ॿारनि खे पढ़ाया आहिनि सिंधी, उर्दू, इंग्लिश में, मुंहिंजी ID ते मिली वेंदा। आदिल करम हुसैन जे नाले सां ID आहे। हिकिड़ो ॿियो सॉन्ग ॾाढो मशहूरु थियो सरदार साईं जो, सैयद सरदार शाह साहब जो, ॾाढो ख़ूबसूरत हिकिड़ो कंपोज़ करे तव्हां शाइरी उन्हनि जी रखी, उहा बि ॾाढी वायरल थी अथव, ज़रूरु ॾिसजो। आदिल, हाणे असांखे छा था ॿुधायो तव्हां? जी, हाणे मुंहिंजो मामो ई आहे ऐं मुंहिंजो उस्ताद बि आहे शाइरीअ जे हवाले सां, असद मंगणार, ॾाढो बहितरीनु शाइर आहे। उनजो गज़ल आहे, उहो मां तव्हांखे ॿुधाइणु चाहींदुसि। ज़रूरु। एॾो घणो असांखे छो था वणो असांखे। हा हा, शाइरी ऐं उनजो राग बि ॿुधायो न, कहिड़े राग? जी, राग भैरवीअ मां। असल में असद जॾहिं हीअ गज़ल लिखियो हुयो त मूं ॾे मोकिलियईं त आदिल हीअ गज़ल लिखियो आहे, मूंखे ॾाढो वणे थो, इनखे कंपोज़ कर। अच्छा। पोइ हिन ते मूं मुख़्तलिफ़ 4-5 कंपोज़िशनूं ठाहियूं हुयूं, पर मुंहिंजी ॼण दिलि मुतमइन न पई थिए हुन ते। पोइ हाणे ई रिसेंटली मूं थल सानी कंपोज़ कयो। पोइ जॾहिं प्रोग्राम जो मूं ॿुधो त मां हुनजो मिसरो कंपोज़ करे वरितो ऐं मूं सोचियो त हीउ प्रोग्राम में ॻाइणो आहे। तंद तवार ते अॼु ॿियो कलाम नयो तव्हां सभिनि जे समातुनि जे नज़र ॿुधूं था, इहा नई शाइरी ऐं भैरवी सिंध जो राग। बिस्मिल्लाह। एॾो घणो असांखे, एॾो घणो असांखे, एॾो घणो असांखे, एॾो घणो असांखे, एॾो घणो असांखे छो था वणो असांखे, छो था वणो असांखे, एॾो घणो असांखे। चाहत जो नाहे मिलियो, चाहत जो नाहे मिलियो, चाहत जो नाहे मिलियो, हिकिड़ो कणो असांखे, हिकिड़ो कणो असांखे, एॾो घणो असांखे छो था वणो असांखे, छो था
असांखे एॾो घणो असांखे। जीवन जो वात में आ, जीवन जो वात में आ, जीवन जो वात में आ, लोही चणो असांखे, लोही चणो असांखे एॾो घणो असांखे छो था वणो असांखे, छो था वणो असांखे एॾो घणो असांखे। बस रूह वियो उॾामी, बस रूह वियो उॾामी, बस रूह वियो उॾामी, हाणे खणो असांखे, हाणे खणो असांखे एॾो घणो असांखे छो था वणो असांखे, छो था वणो असांखे एॾो घणो असांखे एॾो घणो असांखे। तमामु ख़ुशी तव्हांखे बि थी रही हूंदी, छो जो हिकिड़ो रचाओ आवाज़ में ऐं हिकिड़ी पुख़्तगी जेकी आहे न उहा तव्हां बि महसूसु करे रहिया हूंदव। इहे आवाज़ आहिनि, इन्हनि खे ॿुधंदा कयो, इन्हनि जी प्रचार कंदा कयो, इन्हनि खे शेयर कंदा कयो, ताकी असांजे सिंध में उहो दुबारा उहो जेको पहिरियों साह सवादु हूंदो म्यूज़िक जो उहो वरी पैदा थिए। ऐं इहा दुआ आहे की असांजी उहा सुरनि भरी सिंध वरी उहा अहिड़ी थी वञे। तव्हांखे बि इन ॻाल्हि जो थींदो हूंदो अफ़सोस, मूंखे इन ॻाल्हि जो अफ़सोस थियो जे तव्हांजी अहिड़ी पुख़्ती आवाज़ अॼु ताईं मुंहिंजे कननि ते कान पहुती हुई। छो पोइते रहिजण जो छा 10-11 साल त तव्हांखे थिया आहिनि म्यूज़िक में? जी बिल्कुलु। छो वजह छा आहे? उन जो मुख़्तलिफ़ सबब आहिनि, जे कुझु मां न बि ॿुधाइणु चाहियां थो। न उनजो सबबु इहो आहे त कुझु मां ज़िम्मेवार आहियां घर जो, न मैच्योर। जेके वो घर आहे वो मौसनकी जो शेर आहे न, त कैसे कह दूं कि थक गया हूँ मैं, जाने किस किस का हौसला हूँ। क्या बात है। सो सॼो जेको ख़ानदान आहे उनजो वॾो जेको आहे मां आहियां, उन्हनि खे बि गॾु हलाइणो हूंदो आहे। सो मजबूरियुनि जे करे कंहिं वॾे शहर में नथा अची सघूं पिया, इहो बि सबबु थी सघनि था। ऐं ॿियो मूंखे लॻंदो आहे त इन जो जेको ठोस जेको सबबु आहे न उहो आहे गुरबत। सो इन करे बि। अच्छा, इहो तव्हांजो सभु सबबु सही आहिनि। अॼुकल्ह मीडिया जो दौरु आहे, फास्ट दौरु आहे, सोशल मीडिया जो दौरु आहे। ख़ासि तौर ते टीवियूं इहे सभु असां बि हिकिड़ी सोशल मीडिया ते अवेलेबल आहियूं, हर कंहिं वटि फ़ोन आहे ऐं तव्हां वटि बि ऑब्वियसली आहे। बिल्कुलु। उहो हिकिड़ो मीडियम अहिड़ो आहे जेको तव्हांखे बिला झिझक तव्हांखे अॻिते वधाए सघे थो।
जेतिरो कमु तव्हां रखंदो घर में वेही कंहिं विरहांडे में कमरे में स्कूल में उहो तव्हां पंहिंजी शइ खे रखी सघो था, माण्हुनि ताईं पहुची सघे थो। इन में एतिरी मुंहिंजे ख़्याल में एफर्ट कोन थियूं लॻनि। हा, इहो ॻाल्हि ॿी आहे त तव्हां वटि कोई अहिड़ा इदारा न आहिनि, पर सभिनि मां वॾो मीडियम अॼुकल्ह मां सम्झंदी आहियां त सोशल मीडिया आहे। अच्छा, ॿी मां तव्हांखे हिकिड़ी अजीब ॻाल्हि ॿुधाईंदुसि त इलाही म्यूज़िक डायरेक्टरनि मूं सां राब्ता बि कया हुआ, पर उन्हनि जी राय इहा हुई त तव्हांजो जेको स्टाइल आहे न ॻाइण जो, इनखे चेंज कयो। जी जी। जेकॾहिं तव्हां क्लासिकल ॻाईंदव तव्हां अॻिते न वधी सघंदव। ऐं मां वरी चवां पियो त जेकॾहिं मूंखे ॻाइणो ई आहे त मूंखे इन ई स्टाइल में ॻाइणो आहे। त उनजो सबबु इहो बि आहे छाकाणि त अॼुकल्ह क्लासिकल नथो पियो ॿुधो वञे थो। न, क्लासिकल तव्हां में वर्सटाइलिटी अचे न, जीअं घणा असांजा उर्दूअ जा फ़नकार आहिनि क्लासिकल सिखियल आहिनि, पर उन्हनि में कॉम्पोज़िशन त अहिड़ियूं ठाहींदा आहिनि माण्हुनि में घरु करे वेंदियूं आहिनि। OSTs खणी ॾिसो, ख़ूबसूरत कमु पियो थिए। असां वटि सिर्फ़ु ॻाल्हि इहा आहे, मूंखे जीअं लॻंदो आहे दिलि त गुड लिसनर्स असां वटि मौजूदु आहिनि। ॿियो वरी असां में पंहिंजी इहा लेकनेस आहे जो असां उनखे घणो फैलायूं नथा, प्रोमोट नथा कयूं, इहा प्रोमोशन आहे। मूंखे अफ़सोस इन थींदो जॾहिं मां, हालांकि सभु चवंदा तव्हांखे, ॿिया मुंहिंजा दोस्त आहिनि काफ़ी, ऐं यकीन कयो मुंहिंजो वोकल ते या ॻाइण ते एॾो फोकस न हुयो, मूंखे कंपोज़र थियणो हुयो। ऐं हींअर बि मुंहिंजो घणो जेको फोकस आहे उहो कंपोज़िशन थियां, त मां एज़ ए कंपोज़र मुतारफ़ थियां। पर मां तव्हांखे हिते ज़रूरु हिते रोकींदसि त छो जो आवाज़ एॾी सुहिणी आहे, कंपोज़ बि कयो, ॻायो बि, ऐं असां तव्हां सां पंहिंजो वादो निभायो। जी बिल्कुलु, वादो कयो, वफ़ा कयो। हिन अङण ते तव्हां मौजूदु आहियो ऐं असांजा नाज़रीन हाज़रीन तव्हांखे ॿुधनि पिया। सो असांखे हाणे भला छा था ॿुधायो? जी, हाणे असांजो बहितरीनु आर्टिस्ट आहे अयाज़ जोखियो, दोस्त बि आहे, उनजो गज़ल आहे, ॾाढो ख़ूबसूरत लिखियो आहे उन। हयाती बेरिदम आहे, ॼण नसरी नज़म आहे। उहो रिदम में हुजणु ज़रूरी आहे। अचो बिस्मिल्लाह। ॼण नसरी नज़म आहे, ॼण नसरी नज़म आहे, ॼण नसरी नज़म आहे, हयाती बेरिदम 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 आहे, ॼण नसरी नज़म आहे, ॼण नसरी नज़म आहे, हयाती बेरिदम आहे, हयाती बेरिदम आहे, हयाती बेरिदम आहे। ज़रा ॾे छांव ज़ुल्फ़नि जी, ज़रा ॾे छांव ज़ुल्फ़नि जी, ज़रा ॾे छांव ज़ुल्फ़नि जी, उमिरि जो ॾींहुं गरम आहे, उमिरि जो ॾींहुं गरम आहे, हयाती बेरिदम आहे, हयाती बेरिदम आहे, हयाती बेरिदम आहे, ॼण नसरी नज़म आहे, ॼण नसरी नज़म आहे, हयाती बेरिदम आहे, हयाती बेरिदम आहे, हयाती बेरिदम आहे। काबिले गोरा जे रुलंदे कंहिं पुछो काॾे, जे रुलंदे कंहिं पुछो काॾे, मिड़ई चइबुसि त कमु आहे,
मिड़ई चइबुस त कम्मा हयाती बेर धम्मा हयाती बेर धम्मा हयाती बेर धम्मा पुनल जो प्यार आ पुख्तो पुनल जो प्यार आ पुख्तो पत्थर पब जो नरम्मा पत्थर पब जो नरम्मा हयाती बेर धम्मा हयाती बेर धम्मा हयाती बेर धम्मा जड़ नसरी नजम्मा जड़ नसरी नजम्मा हयाती बेर धम्मा 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 हयाती बेरिधम आहे ऐं रिधम में अचण जे लाइ असांखे हिननि आर्टिस्टनि सां गॾु नंढड़ी साई खपे थोरो ख़ातिर तवाज़ो बि ज़रूरी आहे हिन अंगण जे लाइ सो मिलूं था नंढड़े हिकिड़े वक़्फ़े खां पोइ ॾिसंदा रहो तंद तवार द इकोज़ ऑफ इमोशन तुंहिंजी तंद तवार पुयार मूं मन मोहियो मूं मन चांद की रात में सब सिंगार करे चांद की रात में सो सिंगार करे जानो थी मुझे सामू तू ही तो न कर मता का परतियां तो के सज तो करया मता का परतियां तो के सज तो करया बेपरदा करे मूसा मिल दो न कर चांद की रात में तुझी विख विख तेनों में शर्म चे जिता गुजरी उताई हो शोर थे या खुदा करबला करबला किस एड़ो न कर ध्यान कर सोच कर किस एड़ो न कर सोच कर ध्यान धर तिरछी नजर न सामूने तकी दो न कर मां तुझे इश्क में चांदों की रात में सौ सिंगार करे चांदों की रात में सौ सिंगार करे जानो थी मुझे सामू तू ही दो न कर मता का परतियां तो के सज तो करया मता का परतियां तो के सज तो करया बेपरदा मुझे सामू ही दो न कर चांद की रात में चांद की रात में चांद की रात में इहो ई नंढड़ी असांजी काविश ऐं मूंखे जॾहिं बि लॻंदो आहे त मूंखां मां त एतिरी पंहिंजे पाण खे न सम्झंदी आहियां की मां एतिरो म्यूज़िक में अॻियां पर कोई बि सुरीलो मुंहिंजे साम्हूं हूंदो आहे पोइ नर्वसनेस मूं में अची वेंदी आहे त इहा ॻाल्हि मतिलबु तव्हांजी कामयाबीअ जी इहा हिकिड़ी उॾार बि आहे असां पाण सिखूं था पिया सफ़र में आहियूं
उहो सफ़र में हमेशह रहंदासीं, तव्हां वांगुरु असां बि आहियूं, पर जेको बि आहे क़बूल पैशल। तव्हांजे मुस्तक़बिल में म्यूज़िक खे किथे था पहुचाइणु चाहियो, छा था चयो त कहिड़ी हद ताईं मां वञा या म्यूज़िक मुंहिंजो केसि ताईं पहुचे? मुंहिंजी जेकी पर्सनल राय आहे, मां चाहियां थो त सिंधी गज़ल आहे जेको उनखे अॻिते खणी अचां। ॻाइण जे हवाले सां हूअं त सिंफ़ गज़ल जी तमामु मशहूरु आहे, शुअरा जेके असांजा आहिनि उहे मुशाइरनि में गज़ल खे ॾाढो पज़ीराई आहे। ॻाइण जे हवाले सां तमामु घटि ॻायो वियो आहे गज़ल। सो मुंहिंजी पंहिंजी इहा ई कोशिशि आहे त मां गज़ल खे अॻिते खणी अचां, सिंधी गज़ल। अच्छा, असां में वरी इहो आहे की गज़ल जी जेको मञता आहे उनखे उजागर कयो वञे। जी, उर्दू गज़ल्स ॾाढा मशहूरु आहिनि असांजे पाको हिंद में। जी बिल्कुलु। सिंधी गज़ल में छो जो उनखां असांजी सिंध ना वाक़िफ़ आहे, उन ते कोशिशि करे सघिजे थी त उन्हनि खे उनजो चस्को ॾिजे गज़ल। बिल्कुलु, गज़ल ॾिसो न, मवसद आहे या अमजद वारा जेको मूंखे ॾींदा आहिनि गज़ल त हीअ मूंखे वणे थो, इनखे कंपोज़ कयो, उहो मूंखां थींदो ई न आहे। मूंखे जेको पाण खे वणंदो आहे, मां चाहींदो आहियां त गज़ल में जेको आहे दुनियादारी जूं जेके ॻाल्हियूं अचनि थियूं पियूं, उन में जेके हालात अचनि था, गुरबत आहे या हर शइ त मां कोशिशि करे शाइरी उहा खणंदो आहे। जीअं कतील शिफ़ाई जो आहे त शाइरी सच बोलती है। क्या बात है। सो मां चाहींदो आहियां त मां उहो गज़ल ॻायां जेको सच ॻाल्हाए। सच ॻाल्हाए। तव्हां सच जी प्रचार करणु न छॾिजो। ऐं इहो तव्हांजी सिंध ॾाढी ख़ूबसूरत आहे। असांजे प्रोग्राम में अची तव्हांखे कीअं फील थियो? तमामु बहितरीनु लॻो, सुठो। ऐं मुंहिंजो पहिरियों प्रोग्राम आहे उहो तव्हां सां गॾु आहे। तव्हांखे हमेशह वेलकम कंदी हीअ धरती। ऐं असांजी प्रोग्राम जे लाइ राय ज़रूरु क़ाइमु कंदा कयो, उहो असांखे लिखी मोकिलींदा कयो। कहिड़ा तव्हांखे कलाम असद जा आदिल जा वणिया, ऐं उहो ज़रूरु असांखे ॿुधायो। ॿियो त हिन नौजवाननि खे पज़ीराई तव्हांजी ज़रूरत आहे, तव्हांजी पज़ीराई जी। या पज़ीराई मिलंदी त ही हिकिड़े मुखड़ीअ मां गुलाब ठहंदा ऐं इनशा पंहिंजे सिंध खे। ऐं उहो जेको चाहे थो त उहो सिंफ़ गज़ल आहे उनखे उनजी प्रचार कजे। असां वटि गज़ल गायक घटि आहिनि, सो जेके गज़ल पसंदि कंदा आहिनि ज़रूरु अदा सां कॉन्टेक्ट बि कयो, पंहिंजा गज़ल ठाहिरायो बि, जेके शाइर आहिनि उहे बि। ऐं ॿियो हिन जी वधि में वधि शेयरिंग जेकी आहे हिन जे कलामनि जी, हिन जे कम जी, सो हिन खे मथे पहुचाए सघे थी। महिरबानी आदिल, तव्हांजी ॾाढो ज़बरदस्तु लॻो तव्हां सां। टाइम जी ख़बर न पई तव्हां सां गॾु। तव्हां मेहराबपुर खां हेसि ताईं आयो हिन प्रोग्राम जे लाइ। असां थोरा त आहियूं तमामु तहे दिलि सां। आख़िर में मां चाहींदसि त तव्हां कुझु ख़ूबसूरत कोई शेर ॿुधायो असांखे, पोइ उन ते पुॼाणी आहे। सो तव्हां सां असांजी पुॼाणी हमेशह कान थींदी, छो जो असां हिन ई स्क्रीन जे ज़रिए तव्हां सां गॾु मौजूदु हूंदा आहियूं। हर हफ़्ते असां तव्हां सां ख़ूबसूरत कलामनि जी वंड कंदासीं, ख़ूबसूरत फ़नकारनि जी वंड कंदासीं। असांखे पंहिंजे दुआउनि में यादि रखंदा कयो। ऐं आख़िर में ॻाल्हि कंदसि त असांजे सिंध खे वणनि जी, ग्रीनरी जी ॾाढी ज़रूरत आहे। ऐं हिन माहौल खे थधाइण जी ज़रूरत आहे। गर्मियूं अचनि पियूं, पंहिंजे इर्द गिर्द जेके जीत जणिया आहिनि, पखी पुखण आहिनि, जानवरनि, उन्हनि जो ख़्यालु कयो। ऐं ॿियो ग्रीनरीअ खे घणे वधि में वधि उनजी पोख कयो, उन वणनि खे पोखियो, ताकी असांजी सरज़मीन जेकी आहे सो सरज़ब्ज़ रहे। थैंक यू सो मच। आख़िरी कलाम। शायदि आया, शायदि आया राणो थी पियो, मूमल तो सा माणो थी पियो, मूमल तो सा माणो थी पियो, मूमल तो सा माणो थी पियो। शायदि आया, शायदि आया राणो थी पियो, मूमल तो सा माणो थी पियो, मूमल तो सा माणो थी पियो।
सोचूं लोचूं दुनियादारी, सोचूं लोचूं दुनियादारी, संधु संधु आहे, संधु संधु आहे, साणो थी पियो मूमल तोसां माणो थी पियो मूमल तोसां माणो थी पियो। बार बुखायल ख्वाब लधो आ, बार बुखायल ख्वाब लधो आ, भीतर अन जो, भीतर अन जो दाणो थी पियो मूमल तोसां माणो थी पियो मूमल तोसां माणो थी पियो। हूअं त घणे या सियाणो अयाज़, अयाज़ जुठियो, हूअं त घणे या सियाणो अयाज़, पर तो आॾो, पर तो आॾो अयाणो थी पियो मूमल तोसां माणो थी पियो मूमल तोसां माणो थी पियो। शायदि आहियां, शायदि आहियां राणो थी पियो